मां परवीन एचओ मूंसां जेको आहे सो रूम में आहियूं वार्डन फरीन ऐं आतिका ॿई अची करे दरवाज़ो बंदि करे मूंखे घुटो ॾियणु लॻियो, मूंखे मारणु लॻियो, मुंहिंजे तशदुद कया, मूंखे घुटा ॾिना अथनि, मूंखे मारणु। मां जेको हुन खां पुछो मैडम छा आहे, छा माजरो, छो तव्हां मूंखे मारो? त उन्हनि चयो त जेका ॻाल्हि गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी तूं ॻाल्हि न मिलंदी असां तोखे मारींदासीं, असां तोखे हीअं कंदासीं। फर्स्ट ईयर खां वठी मूंसां हे ज़ुल्म थींदो आयो। असांजा मालिक असांजा पेरेंट्स हिननि जे हथ में था ॾियनि यूनिवर्सिटी पढ़ो। अॼुकल्ह न्याणियूं हिन जे करे ई नथा पढ़नि छो यूनिवर्सिटी छो जो न्याणियुनि जी तहफ़ुज़ न आहे। तव्हां पुलिस ॾे वियो, छा चवणो तव्हांखे? मां FIR कराई, उन खां पोइ मां एमरजेंसी वार्ड आई ट्रामा सेंटर, मां मेडिकल करायो आहे, मां वरी थाणे ते ईंदसि। पर हिन हाणे का बि कमेटी जेका हुआ असां इंसाफ़ लाइ न आहे, न असां सां कुझु ॻाल्हायो वियो, कुझु बि न। मुंहिंजी बिलावल भुट्टो, मुराद अली शाह, आसिफ ज़रदारी सभु इंसाफ़ लाइ शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी आहे, न्याणियुनि जी यूनिवर्सिटी आहे, को तहफ़ुज़ न आहे, सभु मिली करे न्याणियुनि खे मारींदा ऐं पोइ त चवंदा आहिनि ख़ुदकुशी आहे, ख़ुदकुशी न आहे हूंदी। अगर अॼु मूंखे मारियो वञे हा, मां पंहिंजी जान न छॾायां त पोइ मुंहिंजे नाले बि चवनि हा परवीन ख़ुदकुशी कई, ख़ुदकुशी में मरी वई। इहा ख़ुदकुशी न आहे हूंदी, मिली करे मारींदा आहिनि, पाण मारे करे पोइ चवंदा आहिनि ख़ुदकुशी आहे। मूंखे पीपल्स पार्टी जे जेके बि भाइरा आहिनि, पाकिस्तान में जेके बि भाइरा आहिनि, मूंखे सभिनि खे इहा ई अपील थी की अॼु मां एक्शन खयो आहे, मूंसां साथ ॾियनि, मूंखे इंसाफ़ ॾियारनि। मुराद अली शाह फरार टारपुर सभिनि खे चवां थी, बिलावल भुट्टो खे थी चवां, उनजी अम्मी जी यूनिवर्सिटी आहे, शहीद बेनज़ीर जी यूनिवर्सिटी आहे, अची करे मूंखे इंसाफ़ ॾियारे, हिननि खे सीटनि न लाइ, हिननि खे सज़ा ॾियारे, हिननि खे इब्तदास सज़ा ॾे, हिननि खे इहे न छॾियो वञे। सरेआम गुंडागर्दी कई आहे, मूंखे मारियो, क़त्ल करण जी कोशिश कई आहे, सरेआम ॾींहुं जो कयो अथनि। इंसाफ किया जाए, हमारे साथ जब तक इंसाफ नहीं किया जाएगा हमारी FIR दर्ज नहीं होगी। मैं यहाँ से नहीं उठूंगी, मेरे सिंधी भाई कोई भी यहाँ से नहीं उठेगा, हम नहीं उठेंगे यहाँ से। अॼु मूंसां थियो, सुभाणे पाकिस्तान जी हर न्याणी सां थींदो, हरासमेंट थींदी, उनखे ब्लैकमेल करे पखनि ते टंगियो वेंदे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। अॼु मां नंगे पैर मां पट ते वेठी आहियां, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे, मां इंसाफ़ लाइ वेठी आहियां, मुंहिंजी FIR दर्ज कई वञे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। मां एसि ताणी न उथंदसि जेसि ताईं मुंहिंजी FIR दर्ज न थींदी ऐं हुननि खे गिरफ़्तार न कयो वेंदो, मां न उथंदसि एसि ताणी, मुंहिंजा को बि सिंधी भाउ न उथंदो हितां। ऐं मां सभिनि खे हथ ॿधी अपील कयां, मां सभिनि खे हथ ॿधी अपील कयां, जेके मुंहिंजा सिंधी भाइर आहिनि, जेके पाकिस्तान में आहिनि, जेके पीपल्स पार्टी जा वर्कून आहिनि, जेके बि आहिनि, मां पंहिंजी रिंद बिरादरी खे हथ ॿधी अपील थी कयां, मूंसां गॾु साथ ॾियो, मां एक्शन खयो, मूंसां साथ ॾिनो वञे, मूंसां साथ ॾिनो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे, हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। न कंहिं बि न आहे कयो, कोई बि न आहे आयो। मां शुक्रगुज़ार आहियां जीअं सिंध वारा भाइरनि जी जेके मूंॾे आया, मूंसां सॾ सां सॾ ॾिननि, ॿियो केर बि न आहे आयो, मूंॾे केर बि न आहे आयो। को बि इशू न आहे, असां स्टूडेंट मजबूर हूंदा उन्हनि जे अॻियां, हो जीअं रूल असांखे फॉलो कराईंदा आहिनि, असांखे मजबूरन फॉलो करणा पवंदा आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। हिननि इल्ज़ाम लॻायो आहे, मुंहिंजो पाण सामान जेको आहे सो रूम मां कढी ॿाहिरि उछलायो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, रूम जो को बि इशू न आहे। मूंखे हरासमेंट कई वई आहे, मूंखे मारियो वियो आहे, मां अज़रा पेच उनखे बि मूं ॾेखारिया पंहिंजा जिस्म, मां रोई, उन टाइम ई मां रोई, मां उनखे ॾेखारिया। अचानक सां मां लतीफ़ हॉल में वियमि, अचानक सां हो बि अची वई। अदी मैडम चयो त तव्हांजो इंसाफ़ थींदो, 2 मिंट वेहो, 2 मिंट खां मां 3-4 कलाक मां वेठी हुअसि, कोई बि रेस्पॉन्स न मिलियो। मैडम अज़रा जॾहिं ॿाहिरि आई, बसि एतिरो चई तव्हांखे इंसाफ़ मिलंदो, हली वई।